बिल्कुल मीडिया सामने आओ ना, सामने इधर हो। हाँ सर इधर आ जाओ ना, इस साइड इधर आ जाओ। मीडिया वाले बंधु को छोड़ो, मीडिया वाले को छोड़ो। ये तो साइड को मीडिया आ रहा है, जो मीडिया बिलावल साहब से बात करनी है, लेकिन 5 मिनट हो जाए पीछे ना, साफियों को तो छोड़ देना भाई। भाई आप छोड़ो, बंधु को छोड़ो, थोड़ा सा सब अपने सब अपने बंदे हैं। कोई तो आधार कोई तो यार आगे आगे जा रही है। क्या करेगा बात करने दे दो। हम सवाल कर रहे थे। कुछ भी नहीं मिल रहा, करीबी हो जा रहा है। 20 इंच साइज का पग ओवरफ्लो थी आहे। अॼु 8 ॾींहं आया घर में पानी कुछ निकल के आसपास जो इलाइक़ो सॼो मुरादल साहब जेको अर्ज़ी आहे सॼो इलाइक़ो 300 घर किरियो आहे। हिन महिल ताईं चूंडियल नुमाइंदो ॾिठो आहे असांजो प्यारो दोस्त कोई नथो अचे। इस्लामी शेख जो हिकिड़ो मिंट दोस्त ही ॾिठो आहे पुछा करे लड़ी आया कुछ निकल तो रोइण पवंदी छो साईं? असां त चवंदा आहियूं तव्हांजा साईं जन जो कुझु ॾिना हिन खे पी करे बरसात तमाम घणी पई आहे तव्हांजे तकलीफ़ जो एहसास आहे, इन करे मां पाण आयो आहियां हिते। मूंखे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मोकिलियो आहे, मां पाण वञी तव्हांखे ॾिसी लड़ियुसि कोन। मां पाण तव्हांजे विच में वेठो आहियां जीअं तव्हांजी ॻाल्हि ॿुधां। अरसलान तव्हां हींअर ईंदो हिन सां गॾु मूंसां गॾु न हलो। जेकी मदद डिप्टी कमिश्नर खे तव्हां सां मोकिलियां थो, अरसलान ई डिप्टी कमिश्नर तव्हां सां गॾु था वञनि। जेकी मदद करे सघूं था जी सर, इन चेयरमैन सर जी सर जी सर जी करे सघूं था असां कंदासीं। इन करे आयो आहियां। असां अरसलान हिते मौजूदु तव्हां ताईं न पहुची सघियो, पर छा आहे जो तमामु सॼो सिद्ध मां हाणे जिते तव्हां चवंदो न हिते मां अची तव्हां वटि पहुतो आहियां। कई जॻहनि ते मां न पहुची सघंदुसि जी सर, पर उते ॿिया नुमाइंदा हाणे इहो तव्हांजो हल कढणो आहे न को, इन करे बीठो आहियां, न त को फ़ाइदो ई कोन्हे। मां तव्हां सां ॻाल्हाए हलियो वञा तव्हां वरी पाण में जी। सो अरसलान तव्हां आप ॿी कहें डीसी का है डिप्टी कमिश्नर सर के जो नंबर तो लगे यकीन कयो समझ नंबर बंदे एडमिनिस्ट्रेटर साहब जो डीसी बचे तो आप मेरे साथ नहीं चले, आप इनके साथ जाएं, इनका मसला हल करने की कोशिश करें। मां पूरी कोशिश कयां तो बाबा मां वरी बि हिननि खां पुछंदुसि हल छा थियो। इंशाअल्लाह ताला तव्हां सां गॾु आहियूं।